ओम साईं राम। छा तव्हांखे ख़बर आहे कि साईं बाबा जो पहिरियों मंदिर कॾहिं ठहियो? मूंखे बि ख़बर कोन हुई, पर यूट्यूब ते वीडियो ॾिसी मूंखे उनजो नॉलेज मिलियो कि बाबा जो पहिरियों मंदिर बाबा जे समाधि खां 2 साल पहिरीं 1916 में भेवपुरी में ठहियो। बाबा समाधि वरिती 1918 में करे। इहा हिकिड़ी ॿुधण जहिड़ी कहाणी अथव। भेवपुरी में हिकिड़ो माण्हू रहंदो हो जंहिंजो सेल्स जो कमु हूंदो हो। उहो गांव गांव में वञी करे ओधर ते सामान विकिणींदो हो, नौकिरी कंदो हो ऐं कलेक्शन करे अची करे पंहिंजे सेठ खे ॾींदो। उनजो हिकु दोस्त वञे पियो शिरडी, त चईंसि तूं मूंसां गॾु शिरडी हल, उते बि तुंहिंजो बिज़नेस थींदो ऐं बाबा जो दर्शन बि कराए ईंदासीं। चई मूंखे ईअं बाबा बाबा या संतनि में एॾो विश्वासु कोन्हे, तोसां गॾु मां हलंदोमांइ, पर मां हुते कुझु पेरे पेरे पवंदोमांइ कोन ऐं मां दर्शन करण लाइ बि न हलंदोमांइ। मां हुते वाड़े में वेठो हूंदोमांइ, उहो शर्त मंज़ूर हुजे त मां हलां। चई ठीकु आहे हल। उन माण्हू जो नालो हो केशव रामचंद्रन प्रधान। शिरडी पहुचनि था, ही वञी करे सनानु पाणी करे करे हुते दीक्षित वाड़े में आराम करे थो ऐं हुते मंझंदि जी आरती ॿुधण लाइ हिन दोस्त वञे थो। आरती जा जीअं ई बोल हिनखे ॿुधणु अचनि था, जीअं ई गिंड वॼनि था, हिनखे मन में चए थो मां वञी दर्शन करे अचूं। ऐं हू आरती अटेंड करण लाइ हिकु ट्रांस स्टेट में अची करे हुते मस्जिद में पहुचे थो ऐं सॼी आरती ॿुधी बाबा खे प्रणाम करे थो। ऐं हिन जे खीसे में जेके बि पैसा हुआ उहो सभु बाबा जे अॻियां रखी थो छॾे। ऐं हीअं ट्रांस स्टेट में ई दोस्त सां गॾु पंहिंजे घर भेवपुरी करजत में पहुचे थो। करजत हितां बॉम्बे खां 2 कलाक परे बाय रोड आहे करे। त जीअं घर पहुचे थो हुनखे ध्यानु जथे जो चए थो, त सभु पैसा मां बाबा खे ॾेई आयो आहियां ऐं हिते त इहे सभु पैसा मूंखे मुंहिंजे सेठ खे ॾियणा आहिनि करे। पर चए थो हाणे सेठ खे ॿुधाइण त ज़रूरी आहे कि भई इहा मां ग़लती करे चुको आहियां। त डिजी करे सेठ वटि वञे थो। जीअं सेठ वटि वञे थो, इन खां पहिरीं कि ही कुझु चए, सेठ हुनखे शाबाशी थो ॾिए। चए थो भाई तूं त कमाल करे आयो आहीं। चए थो छा थियो? चए थो तूं एॾी सुठी कलेक्शन करे आयो आहीं, जेके असांजा पैसा 6 महीने साल खां ॿुॾल आहे उहे बि तूं कलेक्शन करे वठी आयो आहीं। तुंहिंजो हिकु माण्हू मूंखे तुंहिंजे नाले में सभु पैसा जमा कराए वियो आहे, तूं कमाल करे छॾियो आहे। मां त जाम ख़ुशि थी वियो आहियां, मां जाम ख़ुशि थी वियो आहियां करे। हिन जे अखियुनि मां पाणी थो अची वञे। ही हुनखे हथ जोड़े करे हीअं ॿाहिरि अचे थो ऐं पंहिंजे दोस्त सां अची चए थो मां त हाणे शिरडी वञां थो, मूंखे बाबा जो वरी दर्शन करिणो आहे। वरी बाबा वटि वञी करे हथ जोड़े पहिरें पियसि, त बाबा तव्हां कहिड़ी मूंखे मिराकत ॾेखारी, तव्हां कीअं मूंखे पंहिंजे तरफ़ खिचे वरितो आहे। हाणे मूंखे आज्ञा ॾियो त मां तव्हांजो मुंहिंजे गांव में मंदरु ठाहिरायां। भेवपुरी में मूंखे मंदरु ठाहिणो आहे, मूंखे तव्हां आज्ञा ॾियो करे। बाबा चयोसि ठीकु आहे, पर मुंहिंजी हिकु शर्त ते। चए थो मां तोखे उन वटि हिकिड़ो बाबा जो डिवोटी अचे थो, बाबा जो फ़ोटो उहो उते मस्जिद में बाबा खे ॾिए थो। बाबा उहो फ़ोटो खणी हिनखे ॾिएसि, चए थो इहो फ़ोटो खणी वञ, जीअं हिन फ़ोटे में सां तूं मंदरु वञी ठाराए, इहो फ़ोटो उन मंदर में रखजांइ। पर मुंहिंजो हिकु शर्त ते कि तूं हाणे वरी शिरडी न अचिजांइ, मां उते ई तोसां गॾु हमेशह हूंदुसि करे। उहो थोरो मायूस थो थी वञे। चए थो बाबा, पर चए थो ॾिस, मां तूं छो थो एॾो परे अची, मां जॾहिं तूं मुंहिंजो मंदरु ठाहिराइण जो तो सोचियो आहे, मां अची मंदर में वेहंदुसि ऐं मां तुंहिंजूं सभु मन जूं इच्छाऊं पूरी कंदुसि, तूं काई बि चिंता न कर। त हू बाबा जो फ़ोटो वठी अचे थो पंहिंजे घर में। उनजो घरु वॾो हो, उनजो ग्राउंड हो सॼो, उन में मंदरु ठाहिराए करे उहो बाबा जो फ़ोटो अॼु बि हुते हुन मंदर में आहे। पोइ आस्ते आस्ते उहो मंदरु वधो थो थींदो वञे। उन में वण था लॻाइनि, धूनी हुन में जुलत था कनि, द्वारका माई था ठाहिनि ऐं आस्ते आस्ते करे मंदरु वॾो थो थी वञे। इहो त बाबा जो मिरेकल, जंहिंखे बाबा प्यारु कनि था। असां सिर्फ़ु उन थोरो लाइक़ु थियण जी कोशिशि कयूं, बाबा असांजो सभु मन जूं मुरादूं पूरी कंदो। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।